Biology class 9 है chapter 5 lesson 1 chromosomes आवा biology जो उस्ताद ने जिला चन्ना आवा गे सिंध ऑनलाइन स्कूल में पलिकार असां जॾो के लेक्चर जा मौजू आहिनि chromosomes जीनियाती धागा chromosome types जीनियाती धागनि जा क़िस्म रिप्रोडक्शन या पैदाइश जो अमल असांजो टॉपिक आहे क्रोमोसोम्स ऐं असां वरी मुंड में पढ़ूं था रिप्रोडक्शन इन्हनि ॿिन्ही जो पाण में कहिड़ो तालुक आहे असां पैदाइश जे अमल खे सम्झूं त बाद में इहो असांखे जवाबु मिली वेंदो त रिप्रोडक्शन ऐं क्रोमोसोम्स जो पाण में कहिड़ो तालुक आहे द मोस्ट बेसिक कैरेक्टरिस्टिक ऑफ लाइफ इज रिप्रोडक्शन हयातीअ जी बुनियादी जेका ख़ासियत आहे उहा आहे रिप्रोडक्शन यानी पाण जहिड़ा बच्चा ॼणणु रिप्रोडक्शन अकर्स एट डिफरेंट लेवल्स ऑफ ऑर्गेनाइज़ेशन ज़िंदगीअ जी मुख़्तलिफ़ स्थितियुनि ते रिप्रोडक्शन जो अमल थींदो आहे मिसाल जे तौर ते पार्ट्स ऑफ सेल सच एज क्रोमोसोम्स प्रोड्यूस न्यू क्रोमोसोम्स जीव घर जे अंदरि क्रोमोसोम्स थींदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे त मर्कज़ जे अंदरि क्रोमोसोम्स थींदा आहिनि जीनियाती मादो उहो जीनियाती मादो पाण जहिड़ा ई वरी ॿियो जीनियाती मादो ॼणींदो आहे या पाण मां ई उनजी कॉपी ठाहींदो आहे सेल्स प्रोड्यूस न्यू सेल्स ऐं ईअं वरी जीव घड़ा जेके आहिनि उन्हनि मंझां ई वरी ॿिया जीव घड़ा पैदा थींदा आहिनि एंड इंडिविजुअल्स प्रोड्यूस ऑफ स्प्रिंग लाइक देम सेल्व्स ऐं माण्हू पाण जहिड़ा बच्चा ॼणे थो हाणे असुल ॻाल्हि इहा आहे त पैदाइश जो अमल जेको आहे रिप्रोडक्शन जो अमल असांखे त बाज़ारि ईअं नज़र ईंदो आहे त माण्हू बचो ॼणे थो ऐं को ॿूटो आहे पाण जहिड़ो उहो ॿूटो ॼणे थो पैदा करे थो ॿिज जी सूरत में पर सच इहो आहे त इहो अमल इंतिहाई हेठीं ज़िंदगी जी सितया खां शुरू थींदो आहे मिसाल जे तौर ते जीव घरड़ो तव्हां वरी बि ज़ायगोट ताईं वञी सघो था पोइ हिते त बाबा बचे ठहण खां अॻु में ज़ायगोट ठहंदो आहे ऐं ज़ायगोट पोइ वरी डिवाइड थींदो आहे त पोइ तॾहिं खोड़ सारा जीव घड़ा थींदा 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 हिकिड़ो मल्टी सेल्युलर वञी करे ॿार ठहंदो आहे पर इन ई ज़ायगोट खे जेकॾहिं असां ॾिसूं त इन खां अॻु तव्हांखे स्पर्म ऐं एग नज़र ईंदा उहे पाण में पोइ मिलंदा आहिनि हाणे स्पर्म ऐं एग खे जेकॾहिं असां ॾिसूं त स्पर्म ऐं एग जे अंदरि वरी तव्हांखे अञा क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे पहिरियां डिवाइड थींदे कापी थींदे नज़र ईंदा इहो स्पर्म जॾहिं वालिद जे जिस्म मां ठहंदो आहे त वालिद जा जेके क्रोमोसोम्स आहिनि उहे पाण जहिड़ा क्रोमोसोम्स कापी करे इन स्पर्म में उहे कापियूं जेके आहिनि मोकिलींदा आहिनि यानी क्रोमोसोम खे ॼणे थो ऐं ईअं ई वरी मदर सेल्स मंझां वरी एग ठहंदो आहे उन में मंझि पिणु मदर ॾांहुं क्रोमोसोम्स अची वेंदा आहिनि हाणे हेॾां बि क्रोमोसोम्स कापी करे हेॾे आया हेॾां बि क्रोमोसोम्स कापी करे हेॾे आया यानी तव्हांजो जीनियाती मादो पहिरियां डिवाइड थींदो आहे या पंहिंजो पाण खे ॼणींदो आहे क्रोमोसोम्स खे ॼणनि था ऐं पोइ वरी जीव घड़नि खे ॼणनि था ईअं जॾहिं जीव घड़ा ॼणींदे माइटोटिक डिवीजन थिए थी त पोइ हिते वञी करे हिकिड़ो मल्टी सेल्युलर जानदार ठहे थो सो इहो तालुक आहे रिप्रोडक्शन ऐं क्रोमोसोम्स जे विच में त रिप्रोडक्शन ज़िंदगीअ जी इंतिहाई हेठी सितया खां शुरू थींदो आहे न रुगो जीव घरड़नि ॼमण जे प्रोसेस खां पर उन खां अॻु जीव घड़ जे अंदरि जेके ऑर्गेनेल्स आहिनि उहे पंहिंजा पाण जहिड़ा ॿिया बच्चा ॼणींदा आहिनि पंहिंजूं कापियूं ठाहींदा आहिनि इतां खां रिप्रोडक्शन जो अमल शुरू थींदो आहे द प्रिंसिपल ऑल सेल्स कम फ्रॉम सेल्स इहो उसूल त जीव घड़नि मां ई ईंदा आहिनि tells us that continuation of life including all aspects of reproduction is based on the reproduction of cells इहो उसूल त जीव घड़नि मां ई ॼमंदा आहिनि असांखे इहो ॿुधाए थो त ज़िंदगीअ में जेको पैदाइश जो अमल आहे उहो भले कहिड़ी बि सितह ते हुजे पर उन पैदाइश जे अमल जो बुनियादु जीव घड़नि जे ॼमण ते हूंदो आहे या डिवीजन ऑफ सेल्स ते हूंदो आहे We commonly refer cellular reproduction as cell division. असां आमतौर ते जीव घड़नि जे ॼमण खे जीव घड़नि जी पैदाइश खे सेल डिवीजन जो अमल छॾींदा आहियूं एंड इट इज़ अ पार्ट ऑफ द होल लाइफ ऑफ अ सेल फॉर एग्जांपल सेल साइकिल ऐं इहो जेको सेल डिवीजन वारो अमल आहे उहो जीव घड़े जी पूरी हयाती सेल साइकिल जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे जीव घड़नि पैदा थियण वारे अमल खे असीं सेल डिवीजन सॾियूं था मिसाल जे तौर ते पेरेंट सेल आहे उहो अॻिते हली करे पंहिंजा कमकार पूरा करे पंहिंजी हयाती पूरी करे ऐं पोइ उहो वरी विराइजंदो आहे ॿिनि धीअर जीव घड़नि में इहो आहे सेल डिवीजन जो प्रोसेस बैक्टीरिया त हिकिड़ो सादो ऑर्गेनिज़म आहे यूनिसेल्युलर उन जो जेको डिवाइड थियण जो तरीक़ेकार आहे या पंहिंजा बच्चा ॼणण जो तरीक़ेकार आहे उहो हूबहू हिकिड़े जीव घड़े जहिड़ो आहे इंसान जे अंदरि हिकु जीव घड़ो जीअं डिवाइड थींदो आहे ईअं बैक्टीरिया जेको जानदार आहे उहो पाण पंहिंजी पूरी उमिरि ईअं ई डिवाइड थींदो आहे हिकिड़ो बैक्टीरिया हूंदो उहो वॾो थींदो वाध वीच कंदो
उन वटि जेको बि विराइजण वारो मटीरियल आहे उहो तयारु थी वेंदो त पोइ उनखे अधु अधु करे वरी हिकु बैक्टीरिया ॿिनि बैक्टीरियाज़ में विराइजी वेंदो, ॿ डॉटर सेल्स ॼणींदो, वरी ईअं उहे वॾा थींदा त वरी उन मां उहे वरी 4 थींदा आहिनि। हाणे अव्हांखे इहो मालूम थी वियो त रिप्रोडक्शन यानी बचनि ॼणण जो जेको अमल आहे उन मंझि असांखे जानदारनि मंझां जानदार ॼमंदे नज़र ईंदो आहे, पर उन जे पसे पर्दा इहो थींदो आहे त जीव घड़नि खे जनमींदा आहिनि ऐं वरी जीव घड़नि जे जेकॾहिं अंदरि हलूं था त उन्हनि जे मर्कज़ में क्रोमोज़ोम्स ऐं अहिड़ा ॿिया ऑर्गेनेल्स जेके आहिनि पाण जहिड़नि ऑर्गेनेल्स खे ॼणींदा आहिनि, उन्हनि जूं कापियूं ठाहींदा आहिनि ऐं इहो अमल जेको आहे रिप्रोडक्शन वारो उहो ज़िंदगीअ जी हेठां ई सतह ताईं वञे थो। तंहिंजे करे असां क्रोमोज़ोम्स जी वधीक कंपोज़िशन ऐं उनजे तारुफ़ खे सम्झण जे लाइ पाण क्रोमोज़ोम्स खे पढ़ूं था। क्रोमोज़ोम्स आर इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ सेल डिवीजन। सेल डिवीजन यानी जीव घड़नि जे ॼमण वारे अमल में क्रोमोज़ोम्स तमामु आम हूंदा आहिनि। बिफोर अ सेल डिवाइड्स, जीव घड़ जे विराइजण खां अॻु डीएनए मस्ट रेप्लिकेट। डीएनए पाण उन जी ॿी कापी ठहणु ज़रूरी हूंदी आहे। हाणे डीएनए ऐं क्रोमोज़ोम जो कहिड़ो तालुक आहे, हिते तव्हां जेकॾहिं ॾिसो त तव्हांखे नज़र ईंदो त ही डीएनए आहे, उन में हिस्टोन प्रोटीन्स आहिनि, इहे ॿई गॾिजी करे ऐं पोइ अॻिते हली करे ठाहिनि था पाण क्रोमेटिन फाइबर। जीव घड़ में जेकॾहिं असां उनजे विराइजण खां अॻु ॾिसूं त उनजे अंदरि डीएनए जेको मटीरियल आहे, जीनियाती जेको मादो आहे, उहो हिकिड़े उलझियल धागे जी सूरत में हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे क्रोमेटिन फाइबर। हाणे इहो क्रोमेटिन फाइबर जीव घड़ जे विराइजण वक़्तु कंडेंस थींदो, घाटो थींदो ऐं एक्स शेप वठंदो आहे। इहो एक्स शेप जेको आहे उन ख़ासि शेप खे असां क्रोमोज़ोम्स ॾींदा आहियूं। इहो क्रोमोज़ोम यानी डीएनए जो ठहियलु हूंदो आहे। सो जीव घड़ जे विराइजण खां अॻु हिन जो रेप्लिकेट थियणु, हिन जूं कापियूं ठहणु ज़रूरी हूंदियूं आहिनि। हाणे इहो जॾहिं तयारु थींदो तॾहिं इन जूं कापियूं जेके आहिनि उहे वरी धीअर जीव घड़नि में वेंदियूं ऐं ईअं औलाद जूं ख़ासियतूं वालदेन जूं ख़ासियतूं औलाद ॾांहुं ईअं मुंतक़िल थींदियूं आहिनि डीएनए जे ज़रिए, क्रोमोज़ोम्स जे ज़रिए। जीनियाती धागनि जी बनावट, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोज़ोम्स। करे तव्हां स्ट्रक्चर ऑफ क्रोमोज़ोम्स ॾिसो त असांखे हिकिड़ो ही सिंगल क्रोमोज़ोम आहे, हीअ असांजो डुप्लीकेटेड क्रोमोज़ोम आहे। डुप्लीकेटेड क्रोमोज़ोम असां हिनखे छो था चऊं, छो त हिन में ॿ सिस्टर क्रोमेटिड आहिनि। हिकिड़ी हीअ क्रोमेटिड आहे, ॿी हीअ क्रोमेटिड आहे। इन्हनि ॿिन्ही खे असां सॾियूं था सिस्टर क्रोमेटिड। जेकॾहिं हिकिड़ी क्रोमेटिड हुजे त हुनखे सिंगल क्रोमोज़ोम सॾींदा आहियूं। क्रोमोज़ोम में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो हिकिड़ियूं जेके हुन जूं आर्म्स आहिनि उहे नंढियूं आहिनि ऐं ॿियूं जेके आर्म्स आहिनि उहे वॾियूं आहिनि। जेके शॉर्ट आर्म्स हूंदियूं आहिनि, नंढियूं ॿाहूं, क्रोमोज़ोम्स जी नंढनि ॿाहुनि खे सॾिबो आहे पी आर्म, ऐं क्रोमोज़ोम जूं जेके वॾियूं ॿाहूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां सॾींदा आहियूं क्यू आर्म। Each side of the X-shaped chromosome is a genetically identical sister chromatid forming a sideways V shape. X शिकिल वारे क्रोमोज़ोम में ही जेको V शेप वारो आहे, इहा हिकिड़ी जीनियाती तौर ते हिकिड़ी क्रोमेटिड थिए थी ऐं इहा ई वरी जीनियाती तौर ते वरी हेॾां वारी जेका ॿी सिस्टर थिए थी, क्रोमेटिड थिए थी, इहे ॿई पाण में आइडेंटिकल हूंदियूं आहिनि, हिक जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे हिननि खे असां सॾींदा आहियूं सिस्टर क्रोमेटिड्स। ॿियो तव्हांखे विच ते हिते मिडिल में हिकिड़ी स्ट्रक्चर नज़र अचे थी जेको लिखियल आहे सेंट्रोमेयर। सेंट्रोमेयर छा आहे? इन द मिडिल स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सेंट्रोमेयर। इन विच वारी बनावट खे असां सेंट्रोमेयर सॾियूं था। इट्स अ पोर्शन ऑफ डीएनए दैट लिंक्स टू सिस्टर क्रोमेटिड्स। हीअ डीएनए जी अहिड़ी बनावट हूंदी आहे जेका ॿिनि सिस्टर क्रोमेटिड्स खे पाण में जोड़े रखंदी आहे, ॻंढे रखंदी आहे। इन सेंट्रोमेयर जो तमामु अहम किरदारु हूंदो आहे सेल डिवीजन जे वक़्तु। असां इहो सेल डिवीजन में इनखे अञा वधाए पढ़ंदासीं। Position of the centromere helps us to divide the chromosomes into 4 types. सेंट्रोमेयर जी पोज़ीशन जे बुनियाद ते क्रोमोज़ोम्स खे असां 4 क़िस्मनि में विरायो आहे। नंबर पहिरियों क़िस्म आहे मेटासेंट्रिक, नंबर ॿियो क़िस्म आहे सब मेटासेंट्रिक, नंबर टियों क़िस्म आहे एक्रोसेंट्रिक ऐं नंबर चोथों क़िस्म आहे टेलोसेंट्रिक। नंबर पहिरियों टाइप आहे मेटासेंट्रिक। मेटासेंट्रिक में तव्हांखे सेंट्रोमेयर जेको आहे उहो विच ते नज़र ईंदो हूंदो, एग्ज़ैक्ट सेंटर ऑफ द क्रोमोसोम। क्रोमोसोम जे बिल्कुलु विच ते हूंदो आहे, इन जे करे छा थींदो आहे, क्रोमोसोम विद इक्वल आर्म्स प्रोड्यूस थींदो आहे। ॿिन्ही पासनि खां तव्हां सिस्टर क्रोमेटिड्स खे ॾिसंदव त उन्हनि जूं ॿाहूं जेके आहिनि उहे बराबरि आहिनि।
सो जॾहिं सेंट्रोमियर बिल्कुलु विच ते हुजे क्रोमोज़ोम ते ऐं ॿाहूं जेके आहिनि बराबरि हुजनि त उन क़िस्म जे क्रोमोज़ोम खे असां सॾींदा आहियूं मेटासेंट्रिक क्रोमोज़ोम। ॿियो जेको क़िस्म आहे उहो आहे सब मेटासेंट्रिक। सब मेटासेंट्रिक में तव्हांखे सेंट्रोमियर नज़र ईंदो हूंदो त उहो थोरो विच वारी लोकेशन खां पासे ते आहे। क्रोमोज़ोम विद अनइक्वल आर्म्स सब मेटासेंट्रिक में क्रोमोज़ोम जूं ॿाहूं अण बराबरि हूंदियूं आहिनि, उहे हिक जेतिरियूं न आहिनि हूंदियूं, हिकिड़ियूं ॿाहूं नंढियूं आहिनि ऐं ॿियूं ॿाहूं जेके आहिनि उहे तमामु वॾियूं आहिनि। छो? बिकॉज़ सेंट्रोमियर इज़ लिटिल फार फ्रॉम द सेंट्रल लोकेशन। छो त सेंट्रोमियर जेको आहे उहो विच वारी लोकेशन खां थोरो परते हूंदो आहे। टियों क़िस्म आहे एक्रोसेंट्रिक, उनखे असां सब टेलोसेंट्रिक पिणु सॾींदा आहियूं। एक्रोसेंट्रिक में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त क्रोमोज़ोम जेको आहे उहो रॉड लाइक स्ट्रक्चर जो आहे, विद वन आर्म वेरी स्मॉल एंड अदर वेरी लॉन्ग, ऐं हिकिड़ी हुनजी ॿांह जेका आहे उहा तमामु नंढड़ी आहे ऐं ॿी ॿांह जेका आहे हुनजी उहा तमामु डिघी आहे। The centromere is subterminal as the centromere is located at the end region, hence named as acro means peak. सेंट्रोमियर हिन में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त उहो वञी करे पासे ते आहे, हिकिड़ी कुंड करे वञी करे वठे थो, इन जे करे हिन जो नालो बि एक्रोसेंट्रिक रखियो वियो आहे। छो त हिन में जेको सेंट्रोमियर आहे इन जो जेको मर्कज़ आहे उहो पासे ते आहे। एक्रो जो मतिलबु ई आहे चोटी, यानी चोटीअ जे वेझो सेंट्रोमियर जी पोज़ीशन हूंदी आहे। चोथों जेको क़िस्म आहे उनखे असां सॾियूं था टेलोसेंट्रिक। हाणे टेलोसेंट्रिक जेको आहे उन में तव्हांखे सेंट्रोमियर बिल्कुलु पुछड़ी ते नज़र थो अचे, एंड ऑफ क्रोमोज़ोम ते तव्हांखे सेंट्रोमियर नज़र अचे थो। हिन में तव्हांखे ॿाहूं जेके आहिनि उहे सिर्फ़ु ॿई नज़र अचनि थियूं, बाक़ी हुन जूं ॿियूं ॿाहूं जेके आहिनि उहे आहिनि ई कोन। टेलोसेंट्रिक टाइप जेको क्रोमोज़ोम्स आहे उहो इंसान ज़ात में मौजूदु नाहे हूंदो। नंबर ॿियो मौज़ू आहे ऑटोसोम्स और सेक्स क्रोमोसोम्स। Autosomes are also called as somatic chromosomes that determine the body's general traits, while sex chromosomes determine an individual's sex. इंसानी जिस्म में जेकी जीव गरड़ आहिनि उन्हनि जे अंदरि असांखे मालूम आहे त 23 क्रोमोसोम्स जा जोड़ा हूंदा आहिनि। हाणे जेके 22 जोड़ा थियनि था उहे ऑटोसोम्स सॾिजनि था, इन्हनि खे असीं सोमेटिक क्रोमोसोम्स पिणु चवंदा आहियूं। इहे असांजे जिस्म जूं उमूमी ख़ासियतूं तय कनि था सवाइ जिन्स जे। जिन्स कहिड़ा क्रोमोसोम्स तय कनि था उन खे असां 23rd पेयर सॾियूं था। 22 जेके जोड़ा थी विया उहे थी विया सोमेटिक क्रोमोसोम्स। 23 जेको जोड़ो आहे उहो जिन्स तय कंदो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं 23 जोड़े मंझि हिते 22 थी विया ऐं 23 जोड़ो आहे उन मंझि जेकॾहिं एक्स क्रोमोसोम्स आहिनि, यानी 2 क्रोमोसोम्स एक्स आहिनि, त तव्हांखे इहो मालूम आहे त इहा जिन्स फीमेल थींदी। पर जेकॾहिं वरी 23 जोड़ो हिकिड़ो एक्स क्रोमोसोम आहे ऐं ॿियो वाई क्रोमोसोम आहे त इहो ॿारु मेल पैदा थींदो। इन सां गॾु असांजो ॼोको लेक्चर ह्यूमन क्रोमोसोम्स एंड टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।